अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTV न्यूज़ की ताज़ा तरीन ख़बरुनि सां गॾु मां आहियां अमरीन खान। हिकु नज़र हिन महिल जी ख़ासि ख़बरुनि ते। नाज़रीन, रुख़ कंदासीं जलवार जो, जिते खाद डीलरनि पारां खाद ब्लैक ते विकिरो करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। काश न्यूज़ जो नुमाइंदो कादिर बख़्श चन्नड़ एहतिजाज वारे हंधि मौजूद वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी कादिर बख़्श तफ़सील खां आगाह कंदा। जी नाज़रीन, घोटकी में खाद जी ॿ फैक्ट्री हुजण बावजूद हितां जे आबादकारनि जे लाइ खाद जेका आहे अणलभ बणियल आहे। इन हवाले से घोटकी के मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॼु जरवार शहर में भी आबादकारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले से अचो त आबादकारनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जरवार जे शहर में खाद 2300 रुपया फी बोरी मिली रहियो आहे। आबादकारनि सां कहिड़ो न नाइंसाफ़ी आहे। जेको रेट आहे गवर्नमेंट जो वो 1770 आहे। 1770 बजाए 2300 हिन जा कारखाननि माण्हुनि जा फुल लॻा पिया आहिनि खाधनि जा। वञूं था त असांखे धिका ॾेई बजाए छॾींदा, बाबा कोन्हे खाद भॼो छा खाद पैसा ॾियो 2300 रुपया त तॾहिं खाद ॾींदासीं। हाणे असां मिसकिन 2300 रुपया हुजनि त भरो उनखे ॾियूं। कुछ खुदा राम कयो करम कयो, ॿुधो ग़रीब जो आवाज़, ॿुधो ॿोड़ा न थियो, अखियूं पटो हारी अखियूं पटूं बीठा आहिनि। तव्हां ई कुछ ख्याल कयो, राम कयो करम कयो। साईं, दरअसल असां यूरिया जे करे ही एहतिजाज कयो आहे। असां उन्हनि आला अख्तियारनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां मिसकिननि में आख़िर ॾिठो छा अथऊं। असां उहे हारी आहियूं जेके छिनियल जुती पाइण वारा आहियूं। असां वटि जेके कपिड़ा हूंदा आहिनि उहे चटियूं लॻल हूंदा आहिनि, ऐं उहे जेके बिल्डिंगनि में रहण वारा आहिनि उहे असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। असीं AC मिरपुर माथेले के एग्रीकल्चर ऑफिसर डायरेक्टरनि खे इहो चिता था ॾियो त ही हाणे आबादकार अॼु सरापा एहतिजाज आहिनि। जेकॾहिं तव्हां ब्लैक ते विकिरो खाद बंदि न कराई त एहतिजाज जो दायरो वधाईंदा। तव्हां आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त यूरिया खाद 1770 जे बजाए हितां जा जेके डीलर आहिनि उहे ब्लैक ते खाद विकिरो करे रहिया आहिनि, ऐं खाद जो रेट हिन महिल 2300 बीठो आहे, ऐं उहा बि असांखे सिफारिश जे हिसाब सां मिले थी पई, ऐं खाद असांखे दस्तियाब न आहे। उन्हनि DC घोटकी असिस्टेंट कमिश्नर मीरपुर मातेलो खां इहा गुज़ारिश कई आहे त डीलरनि जे जेके ज़रई डीलर आहिनि उन्हनि जे गोदामनि ते छापा हणी खाद खे फिलफौर असांजे लाइ दस्तियाब कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु कादिर चन्नड़, काश न्यूज़ जरवार। खैरपुर मीरस मां इमरान अली शाहानी जी रिपोर्ट मुताबिक़ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस मां 7 मुलाज़मनि खे बिना जवाज़ नौकरी मां फारिग करण ख़िलाफ़ मुलाज़मनि जी तंज़ीम पारां यूनिवर्सिटी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शरीक मुज़ाहिरीन जो चवणु हो त यूनिवर्सिटी में मुक़रर कुछ माण्हुनि इनफरादी इंतकाम शुरू कया आहिनि जेकी नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त बरतरफ़ मुलाज़मनि खे फौरी बहाल करे संदन मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सोबोदेरो मां मुंसिफ़ अली अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां सोबोदेरो डिग्री कॉलेज में सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां तक़रीब थी गुज़री, जंहिंमें महिमान ख़ासि एडिशनल डायरेक्टर कॉलेज सखर गुलाम नबी सहतोजन हुआ। तक़रीब में लेक्चरर्स प्रोफेसर्स जी वॾे अंग में शिरकत। तक़रीब जो इनेकाद प्रिंसिपल अब्दुल रहमान खोड़ो पारां कयो वियो। तक़रीब दौरान शागिर्दनि मुख़्तलिफ़ अंदाज़ में सिंधी सक़ाफ़त खे उजागर कयो। रेती शहर मां काश जे नुमाइंदे शेरबाज़ चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ रेती जी कच्ची आबादी में मौजूद कखान घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिं दौरान घरनि में मौजूद तमाम सामान सड़ी रख में तब्दील थी वियो। मुतासिर घर धणी गोबंद राम ॿुधायो त हू ग़रीब मिसकिन आहे जेको बि कुझु हो बाहि जे नज़र थी वियो आहे। हुन सरहदी वारनि खां मदद जी अपील कई आहे। ख़बर शामिल कंदासीं सेवण मां, जिते सेवण जे रहवासी सिक्योरिटी गार्ड खे लम्स जामशोरो इंतज़ामिया बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। सिक्योरिटी गार्ड तौफ़ीक़ अहमद थईम काश के ॿुधायो त हिन 14 अगस्त जी तक़रीबनि जे हवाले सां स्ट्रीट लाइट्स जे थंभनि लम्स इंतज़ामिया जे हुकुम तहत झंडा लॻाया, जंहिं दौरान हू किरी ज़ख़्मी थी पियो, जंहिं दौरान हू माज़ूर थी वियो आहे। पर लम्स इंतज़ामिया साणस कयल को बि वाइदो पूरो नाहे कयो, जंहिं सबबु हू अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे।
मांझंद मां लियाकत मलाह जी रिपोर्ट मुताबिक़ मंसूराबाद जे SUP कारकुननि पारां UC चेयरमैन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त तरक़ियाती कमनि लाइ ईंदड़ बजट इलाइक़े ते ख़र्च कई वञे ऐं तमामु रक़म मुबैना करप्शन जे वर चाढ़ी पई वञे, जंहिं सबबि इलाइक़े में को बि तरक़ियाती कमु नाहे थी सघियो। उन्हनि मुतालबो कयो त UC चेयरमैन जी मुबैना करप्शन जो नोटिस वठी इलाइक़े में तरक़ियाती कम कराए वञनि। वगण मां जहांगीर अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ वगण शहर जे मेन इंडस हाईवे ते कोच जे टकर में फोत थी वियल अदनान तुनियो जी नमाज़ जनाज़ा संदसि अबाणे ॻोठ थरड़ी मोहब्बत में अदा कई वई। खेसि समय आलियुनि अखियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। बेवक़्त मौत जो शिकार अदनान तुनियो सीनियर सहाफ़िन इमरान तुनियो फरहान तुनियो जो नंढो भाउ हो। होॾां मरहूम जे तॾे ते सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। ठारू शाह मां अलहदिनो सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन जे तरफ़ां टेस्ट पास कंदड़ उस्तादनि पारां मुतालबनि जी मञता लाइ ठारू शाह में एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त 1 साल गुज़री वञण बावजूदि संदनि मुतालबनि ते अमल नाहे कयो वियो ऐं हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर हुकूमत पारां संदनि मुतालबा मञण जे हवाले सां का बि संजीदगी नज़र न पई अचे। हुननि मुतालबो कयो त संदनि मुतालबा फौरी तस्लीम कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। थरी मीरवाह मां इलाही बख़्श शर जी रिपोर्ट मुताबिक़ दरगाह सचल सरमस्त जे गादी नशीन जे भाउ मथां मुबैना कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ आफ़ताब अली शर ऐं ॿियनि थरी मीरवाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदे हुन चयो त हाणे दरगाहुनि जा फ़क़ीर बि उदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। हुननि मुतालबो कयो त दरगाह सचल सरमस्त जे गादी नशीन जे भाउ मथां दाख़िल मुबैना कूड़ो केस ख़तमु कयो वञे।